टंगवाणी भरसां कंदकोट ठुल इंडस हाईवे ते अलमदीना पंप वटि ट्रक ऐं मोटरसाइकिल में हादसो पेश आयो आहे, जंहिंजे नतीजे में ॿ मासूम नींगर भेनरूं तुसाब ऐं सिकंदरा धीअ हैदर गुजराणी मौके ते फौत थी वियो आहिनि। संदसि माउ मुस्मात पेरोज़ा ख़ातून शदीद ज़ख़्मी हालत में अस्पताल दाख़िल आहे। ट्रक ड्राइवर मौके तां फरार, जॾहिं त ट्रक खे पुलिस पंहिंजी तावील में वठी छॾियो। जी नाज़रीन, JTN वेब न्यूज़ जी स्क्रीन ते CCTV फुटेज ॾिसी रहिया आहियो त कहिड़ी तरह वाक़ियो पेश आयो। हादसे जे नतीजे में ॿ मासूम न्याणियूं थॾे ते फौत ऐं संदसि माउ शदीद ज़ख़्मी थी पई आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब।